राजधानी शाहपुर चाकर में 2 महीना अॻु चोरी वापस न थियण ऐं पुलिस पारां मुबैना तौर धमकियूं ॾियण खिलाफ़ नायाब डायरी पंहिंजे कुटुंबी सियासी समाजी तंज़ीमनि पारां रैली कढी धरणो हयो। उन वास्ते ॾिसूं था महबूब मला जी रिपोर्ट। शाहपुर चाकर में 2 महीना अॻु सर्वर डायरी जे घर में थियल चोरी वापस न थियण ऐं SHO पारां मुबैना धमकियुनि खिलाफ़ सर्वर डायरी जी मासूम नियाणी नायाब डायरी पंहिंजे कुटुंब ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि सां गॾु मेन नाके खां शाहपुर चाकर थाने ताईं हथ में लालटेन खणी पेर उघाड़े मार्च करे थाने अॻियां धरणो हयूं। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे जेका घर में चोरी थिए उन जे इंसाफ़ जे लाइ SHO शाहपुर चाकर जी बदतमीज़ी खिलाफ़ ऐं नाइंसाफ़ी खिलाफ़ असां पंहिंजे एहतजाज शुरू कया आहिनि ऐं असां केतिरा दफ़ा ई एहतजाज करे चुका आहियूं। टियों भेरो शाहपुर चाकर थाणे जे मौक़े गॾु समोसा एहतजाज करे रहिया आहियूं ऐं ही हथ में लालटेन खई ऐं इहा अपील कई त असां रोशनी बि खणी आया आहियूं। तव्हां हाणे अंधेरे खां ॿाहिरि निकिरो, ऊंधाई खां ॿाहिरि निकिरो, रोशनी में निहारियो ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मगर तब बि इन्हनि खे को फ़र्क़ु ई नथो पवे, असां इंसाफ़ नथा करनि ऐं जेको हाणे जेको असांजो मुतालबो आहे उहा चोरी सां जल्द खां जल्द रिकवर कराई वञे ऐं जेको मुंहिंजे बाबा सां जेको तहसील टाइम जी माफ़ी घुराए SHO खे हटायो वञे। हिकिड़ो मिडिल क्लास जो माण्हू, लोअर मिडिल क्लास जो माण्हू सालनि जा साल लॻाईंदो आहे का शइ वठण ते, ख़रीद करण ते। उन सां नाइंसाफ़ी थिए थी त घर में चोर घिड़ंदा, क्रिमिनल माण्हू घिड़ंदा, हुनजी चोरी कंदा। जॾहिं उहो माण्हू थाणे ते पहुचे थो त बजाए जो हुन सां इंसाफ़ करण जे, बजाए हुनजी चोरी वापसि कराइण जे, हुनजी तज़लील करे हुनखे ॿाहिरि धिका धिकड़ी वञे। इन जो मतिलबु आहे जेके ही पुलिस आहिनि इहे आवाम जे लाइ आहिनि ई कोन को। SHO जेको आहे शबीर दलवाणी नायाब सां इंसाफ़ नथो करे, सर्वर सां इंसाफ़, इन जो मतिलबु चोरनि जो साथारीदार आहे, पाथारेदारनि जो साथारीदार आहे, धाड़नि जो साथारीदार आहे न। उनजी FIR कटियल आहे चोरी जी, जिन जो अलो तलो जेके चोर ॿुहारे खणी विया ऐं हिते मुसलसल एहतजाज में आहिनि। पर गुज़िरियल 2 महीननि खां वठी पुलिस ॿुधण लाइ तयारु कोन्हे का। पुलिस मुतासिर माण्हुनि जो उन्हनि जो भरजलो थियण बदिरां उहे ॾोहारनि जी सपोर्ट करे थी। उहे मनशात फ़रोशनि जी पोइवारी कनि था, उहे धाड़ेलनि जी पोइवारी कनि था, उहे उन्हनि जा साथारी आहिनि। ऐं वाज़े तौर ॿुधाइण थो चाहियां त दलवानी मतां तो सम्झी त हीअ सर्वर डायरी, ही नायाब डायरी, उनजी वॾी आसिया डायरी, उनजो मासूम नियाणियूं ईअं थकिजी वेही रहंदियूं। इहा तोखे भुल आहे, इहा तोखे भुल आहे। आख़िरी साह ताईं हीअ जदोजहद जारी रहंदी, ऐसी ताईं जारी रहंदी जेसीं ताईं मुंहिंजे घर मां थियल चोरी वापसि नथी थिए, नायाब सां इंसाफ़ नथो थिए, SHO शाहपुर चाकर दलवानी खे मुअत्तल नथो कयो वञे। SHO गुलाम शबीर दलवाणी जॾहिं खां मुक़ररु थियो आहे, शाहपुर चाकर अमन तबाह आहे। शहर में फुरूं, धाड़ा, चोरियूं ऐं हर क़िस्म जी बदअमनी वधी वई आहे। हाणे माण्हू शहर में क़तल थी रहिया आहिनि, पर हीअ SHO पंहिंजे ऑफिस मां ॿाहिरि निकिरण तयारु न आहे। हुननि आला इख़्तियारियुनि खां घुर कई त सर्वर डायरी जी चोरी वापसि करे SHO खे मुअत्तल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आज़ाद असलम सां गॾु महबूब मला, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।